अस्सलाम वालेकुम नाज़रीन। MW न्यूज़ में ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियां त मिसन वॾी ऐं मिसन नंढी जो रोड राब्तो टुटी वियो। जी हाँ नाज़रीन, मिसन नंढी ऐं मिसन वॾी जे विच में 10 वाट जी जेका मोरी आहे उहा रेती सां भरियल ट्रक जे करे सॼी मोरी टुटी वई आहे। जी नाज़रीन, मिसन नंढी मिसन वॾी जे विच ते नागनाथ शाख मां निकिरंदड़ वाटर कोरस 10 जी मोरी ट्रक गुज़रण जे करे टुटी वई आहे। जी नाज़रीन, कुझु हिसो हिन जो पहिरीं टुटी चुको हो ऐं कुझु हिसो जेको रहियल सहल उहो हाणे मुकमल मोरी टुटी चुकी आहे। जी नाज़रीन, उन सां गॾु इहा वक़्तु तव्हांखे ख़बर ॾींदा आहियूं मोरी टुटण जो इतला ते MNA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी नोटिस ॾिने फौरन मोरी तइमीर करण जी मंज़ूरी ॾिनी। हलंदड़ हफ़्ते जल्द हिन मोरी जो कमु शुरू कयो वेंदो। जी नाज़रीन, MNA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी हिन मोरी जो नोटिस वठने मोरी जी मंज़ूरी जो हुकुम ॾेई छॾियो ऐं हलंदड़ हफ़्ते ई हिन जो कमु शुरू कयो वेंदो। अहिड़ी ख़बर असांखे PP यूथ ज़िले टंडोला जे सदर वसीम नबी मंगरियो ऐं वॾेरे गुलाम नबी मंगरियो वटां मिली, जिन ॿुधायो त वसीम नबी मंगरियो जी कोशिशुनि सां असां पहिरीं इतला करे छॾियो हो MNA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी खे। जॾहिं त राति इन हवाले सां ख़बर ॾिनी थी त हुन फौरी नोटिस वठंदे मोरी जी मंज़ूरी ॾींदी, जंहिंजो हलंदड़ हफ़्ते कमु शुरू कयो वेंदो। जी नाज़रीन, हिन जहिड़ियूं खोड़ सारियूं ख़बरूं असांजे चैनल ते जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो था त MW न्यूज़ खे सब्सक्राइब करियो, उन सां गॾु बेल आइकन खे ज़रूरु दॿायो जी ईंदड़ वीडियो तव्हां सभ खां पहिरीं ॾिसी सघो। त असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो। असां तव्हांखे पंहिंजे इलाइक़े जूं खोड़ सारियूं ख़बरूं ॾेखारींदासीं। असांजो राब्तो करियो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करण सां गॾु शेयर लाइक करियो। इन सां गॾु इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।